अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कीअं जीअण लाइ कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कजनि ऐं कहिड़ियूं नसीहतूं वॾनि खे निढनि खे कजनि, इन बाबति ख़ूबसूरत लेखक मालिक ॾिनो शेख पंहिंजी ख़ूबसूरत लिखणी में लिखे थो। हिकु मशहूरु डॉक्टर लीड प्रोफाइल खे तमामु सुठे अंदाज़ में बयानु कयो ऐं हिकु ख़ूबसूरत कहाणी शेयर कई जंहिंमें उनखे मुनफ़रिद अंदाज़ में बयानु कयो वियो। तस्वर करियो त असांजो जिस्म हिकु नंढड़ो शहरु आहे। हिन शहर में सभ खां वॾो मसइलो आहे कोलेस्ट्रोल। हिन जा कुझु साथी बि आहिनि। ॾोह में संस मुखिया साथी ट्राइग्लिसराइड, उन्हनि जो कमु घटियुनि में घुमणु, इंतिशार पैदा करण ऐं रस्ता ब्लॉक करणु आहे। दिलि हिन शहर जो मर्कज़ आहे। सभई रस्ता दिलि ॾांहुं वञनि था। जॾहिं उहे मुसीबत पैदा कंदड़ वधणु लॻनि था त तव्हां तस्वर करे सघो था त छा थींदो। उहे दिलि जे कम में रुकावट विझण जी कोशिशि कंदा आहिनि। पर असांजे शहर में हिकु पुलिस फोर्स पिणु मुक़ररु कई वई आहे, HDL। सुठो पुलिस वारो उन्हनि मुश्किलातुनि खे पकिड़े थो ऐं उन्हनि खे जेल में विझे थो, यानी जिगर में विझे थो। पोइ जिगर उन्हनि खे जिस्म मां कढे थो असांजे निकाल वारे निज़ाम वसीले। पर हिकु ख़राबु पुलिस वारो पिणु आहे LDL, जेको ताक़त जो बुखियो आहे। LDL उन्हनि बदमाशनि खे जेल मां कढे थो ऐं उन्हनि खे वापसि घटियुनि ते छॾे थो। जॾहिं सुठो पुलिस वारो HDL तबाह थी वेंदो आहे त सॼो शहर ख़राबु थी वेंदो आहे। अहिड़े शहर में केरु रहणु चाहींदो? छा तव्हां उन्हनि बदमाशनि खे घटाइण ऐं सुठनि पुलिस वारनि जो तइदादु वधाइणु चाहियो था? हलणु शुरू करियो। हर क़दम सां HDL वधंदो ऐं कोलेस्ट्रोल, ट्राइग्लिसराइड ऐं LDL जहिड़ा शरपसंद अनसर घटिजी वेंदा। तव्हांजो जिस्म जेको शहरु आहे ॿीहर ज़िंदा थी वेंदो। तव्हांजो दिलि, तव्हांजो मर्कज़ शरपसंद अंसरनि जी ब्लॉकेज, यानी दिलि जे ब्लॉकेज खां महफ़ूज़ रहंदो। ऐं जॾहिं दिलि सिहतमंद हूंदो त तव्हां बि सिहतमंद रहंदा। तंहिं करे जॾहिं बि तव्हांखे मौक़ो मिलंदो हलणु शुरू करियो। सिहतमंद रहो ऐं तव्हांजी सुठी सिहत जी ख़्वाहिश। ज़िंदगी में ही शयूं घटि करियो: लूणु, खंडु, ब्लीच थियल रिफाइंड अटो, खीर जूं शयूं, प्रोसेस थियल खाधो। ही शयूं रोज़ानो खाओ। भाॼियूं, दालूं, मटर, मेवा। 3 शयूं विसारण जी कोशिशि करियो: तव्हांजी उमिरि, तव्हांजो माज़ी, तव्हांजो शिकायतूं। 4 अहम शयूं अपनाइण लाइ: तव्हांजो ख़ानदान, तव्हांजा दोस्त, मुस्बत सोच, साफ़ ऐं ख़ुशि आमदीद घर। 3 बुनियादी शयूं अपनाइण लाइ: हमेशह मुस्कुरायो, पंहिंजी रफ़्तार सां बाक़ाइदा जिस्मानी सरगर्मी करियो, पंहिंजे वज़न खे चेक करियो ऐं कंट्रोल करियो। 6 ज़रूरी तर्ज़ ज़िंदगी जूं आदतूं जेके तव्हांखे अपनाइणु घुरिजनि: पाणी पीअण लाइ उञायल हुजण जो इंतज़ारु न करियो, आराम करण लाइ थकिजी पवण जो इंतज़ारु न करियो, तिबी टेस्टनि लाइ बीमार थियण जो इंतज़ारु न करियो, मुइज़नि जो इंतज़ारु न करियो, ख़ुदा ते भरोसो करियो, कॾहिं बि पाण ते भरोसो न वञायो। मुस्बत रहो ऐं हमेशह हिकु बहितर सुभाणे जी उमेदु रखो। जेकॾहिं तव्हांजा दोस्त हिन उमिरि जे ग्रुप में आहिनि, यानी 45 खां 80 साल, त महिरबानी करे उन्हनि खे हीअ ज़रूरु ॿुधायो। ख़ुदा तव्हांखे तमामु घणी सिहत ऐं बरकत अता फ़रमाए। कीअं जिइजे ऐं जीअण लाइ छा कजे, इन हवाले सां बहितरीन लिखणी अवांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेका लिखियलु हुई मालिक ॾिने शेख जी। जीअं तव्हां हीअं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं ईअं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असीं हिन इदारे खे गुज़िरियल 14 सालनि खां कारोबारी मक़सदनि बदिरां क़ौमी ख़िदमत ऐं क़ौमी मक़सदनि लाइ हलाए रहिया आहियूं। असांखे इन सफ़र में अवांजे माली ताउन जी ज़रूरत आहे। अवीं माली सहकार लाइ रेडियो जी वेबसाइट तां तफ़सील ॾिसी असां सां राब्तो करे सघो था। जेकॾहिं अवीं असां सां व्हाट्सएप नंबर ते राब्तो करणु चाहियो था 00447519149847 ते राब्तो करे सघो था। उन सां गॾु गॾु असांजी ईमेल एड्रेस ते पिणु अवीं राब्तो करे सघो था। असीं रेडियो जा समूरा प्रोग्राम यूट्यूब चैनल ते पिणु रखंदा आहियूं ऐं उन सां गॾु गॾु यादगार रिकॉर्डिंगूं पिणु यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि।
यूट्यूब ते वञी सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। न सिर्फ़ु अवी पाण यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक करियो, पर पंहिंजनि दोस्तनि खे बि चओ त उहे बि सब्सक्राइब ज़रूरु कनि, त जीअं ही इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।